नाज़रीन हिते अवां खे ॿुधायूं त पीपी अॻवान शाज़िया मरी चयो आहे त भारत जो गैर ज़िम्मेवाराणो रद्द अमल मोदी सरकार खे वाइखो करे चुको आहे। पहलगाम हमले में सिक्योरिटी नाकाम बाद भारतीय हुकूमत अवाम खे सवालनि जा जवाब ॾियण में बि नाकाम रही। जारी कयल बयान में शाज़िया मरी चयो त भारतीय हुकूमत जो सिंध तास मुआहिदो मुअतल करे मुज़म्मत जोॻो फ़ैसिलो आहे। हुन चयो त पाकिस्तान मुआहिदो मुअतल थियण ख़िलाफ़ जिदोजहद कंदा। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी अॻवान शाज़िया मरी चयो आहे त भारत जो गैर ज़िम्मेवाराणो रद्द अमल मोदी सरकार खे वाइखो करे चुको आहे। पहलगाम हमले में सिक्योरिटी नाकामी बाद भारतीय हुकूमत अवाम खे सवालनि जा जवाब ॾियण में बि नाकाम रही। आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां जारी कयल बयान में शाज़िया मरी चयो आहे त भारतीय हुकूमत जो सिंध तास मुआहिदो मुअतल करण मुज़म्मत जोॻो फ़ैसिलो आहे। हुन चयो त पाकिस्तान मुआहिदो मुअतल थियण ख़िलाफ़ जिदोजहद जारी रहंदी।